मेरान टीवी जी 19वीं सालगिरह मेरान टीवी डिस्ट्रिक्ट मलीर जी ऑफिस में मल्हाई वई। उनते मेरान टीवी डायरेक्टर न्यूज़ फ़र्क ककड़े समेत सियासी समाजी गगर जे मलीर जे माण्हुनि शिरकत कई आहे। अचो से मेरान टीवी जे हवाले सां सियासी समाजी माण्हुनि खां पुछंदा कहिड़ा वीचार आहिनि त मेरान टीवी जेको 19 सालनि जो सफ़र रहियो आहे उहो कीअं रहियो। अचो सां ॻाल्हि ॿोल कयूं। जहाँ के जो मुबारकूं असीं पिया ॻाईंदा अचूं, नवनि सुरनि में ज़िंदगीअ जा गीत ॻाईंदा अचूं। अॼु मेरान टीवी जी 19वीं सालगिरह आहे ऐं मेरान टीवी 18 साल सफ़र कयो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इशूज़ जे हवाले सां न पंहिंजो पाण मल्हायो आहे ऐं कंहिं बि सिंध जे मसइले ते न सौदेबाज़ी कई आहे, न ई वरी कॾहिं कंहिं सिंध जे इशू खे, कंहिं सिंध जी ख़बर खे किल कयो आहे। जेका बि सिंध जी ख़बर आहे उन सिंध जी ख़बर खे वॾो करे आला ऐवाननि ताईं पहुचायो आहे। बल्कि हिकिड़ो सिंध जो उन केस विढ़ियो आहे मेरान टीवी आला ऐवाननि ताईं, ऐं न रुगो न्यूज़ ख़बर जी सूरत में पर एंटरटेनमेंट जी सूरत में, मौसीक़ी जी सूरत में असांजूं जेके रिवायतूं अदब में, सक़ाफ़त में ख़तमु थी रहियूं, मेरान टीवी उन्हनि रिवायतुनि खे वरी जीआरियो आहे। जेका अॼु 19वीं सालगिरह आहे उहा सॼी सिंध खे मां मुबारकबाद पेश कयां थो ऐं मेरान टीवी जी जेका मैनेजमेंट आहे उन समेत। ॾिसो साईं, मेरान टीवी जेका आहे उहा सॼी सिंध जे जेके मामला मसइला आहिनि उन्हनि ते धुर बणिजी बीठी आहे। ख़ासि तौर ते कराची में जेके बि इशू थिया आहिनि उहे वॾा वॾा इशू कराची में भली उहो वॾेरनि जो ज़ुल्म हुजे, सिंध जी धारी आबादगारी हुजे, या सिंध जे कंहिं बि मामले ते कहिड़ो बि सरमाएदारनि जे ख़िलाफ़ जेके सियासी पार्टियूं आहिनि जिन्हनि खे का उर्दू मीडिया कवरेज नथी ॾिए, उन सॼी उनखे जो जेको क्रेडिट आहे उहो मेरान टीवी ते थी वञे। मोराई साहब समेत सॼी जेका मैनेजमेंट आहे मेरान टीवी जी सभिनीनि खे मुबारकबाद पेश कजे थी। ऐं मेरान टीवी सदाईं सिंध जो आवाज़ रही आहे ऐं ख़ासि तौर ते ज़िले मलीर में ऐं उनजो जेको रिपोर्टर आहे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर रबनवाज़ मस्तोई, उन सदाईं सिंध जो हितां जे मज़लूम माण्हुनि जो, महकूम माण्हुनि जो आवाज़ बणियो आहे। मेरान टीवी जी 19वीं सालगिरह जे मौक़े ते जेका गगर में तकरीब थी आहे ऐं हिन में सभु जेके दोस्त गॾु थिया आहिनि, सभ खां पहिरियां हिन जो जेको क्रेडिट आहे रबनवाज़ मस्तोई जेको असांजो हितां जो ज़िले मली जो रिपोर्टर आहे उनखे मुबारक पेश कंदुसि। हिन जेका पुरवक नंढड़ी सही पर पुरवकार तकरीब कई आहे ऐं पूरी सिंध खे मेरान टीवी जी तरफ़ असीं मुबारकूं ॾींदासीं त उन्हनि जो 19 सालनि जो सफ़र पूरो थियो आहे। मेरान टीवी जी सॼी टीम खे असां मुबारकूं था ॾियूं ऐं मेरान टीवी जो नालो मेरान ई सिंध जे वजूद जी बका जो नालो आहे। रबनवाज़ चाहे मालाकंड में बि हुजे तॾहिं बि असां महसूसु कंदा आहियूं त उनजी दिलि मलीर में धड़कंदी आहे। त हर वक़्तु जेको आहे हू हर वक़्तु पंहिंजे मेरान खे ऐं पंहिंजे मारू माण्हुनि खे इलाइक़े जे मसइलनि ते हू पंहिंजो आवाज़ु बुलंद कंदो रहंदो आहे। ऐं असां महसूसु कंदा आहियूं त कॾहिं बि को बि अहिड़ो इशू हुजे जंहिंमें मलीर जे माण्हुनि सां का बि ॾुखियाई, को अहंज, का परेशानी, का मुसीबत ख़ुदा न करे जेका पेश ईंदी आहे त रबनवाज़ सभिनि खां सरे पहिरियों अॻियां हूंदो आहे।